बोज़ार वॾा भरिसां शहर टालपुर वॾा में जिते हिनमहिल असां हिनमहिल शहर आहिनि ऐं ॻोठनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। अॼु 6 ॾींहं लॉकडाउन खे उन हवाले सां हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त चओ त हुनजो छा चवणु आहे। लॉकडाउन दुकान हर शइ बंदि लॻा पिया आहिनि, जेकी ॻाल्हि था कयूं त माना असां कारोबार हर शइ बंदि लॻो पियो आहे, कंहिं बि शइ ते अमल न थियो आहे, न असांखे खाइण पीअण जो सामान मिलियो आहे, कुझु बि न थियो आहे। 5-6 ॾींहं दुकान बंदि लॻा पिया आहिनि। हुकूमत जे तरफ़ां असांखे का शइ कान्हे का। हुकूमत खे इहा अपील कई वञे त असां ग़रीबनि खे कुझु ॾिनो वञे। 6-7 ॾींहं अख़बार को माण्हू वठे कोन थो, जॾहिं वञनि था चवनि बाबा हर शइ बंदि लॻी आहे। असांजी हुकूमत खे अपील आहे त कुझु असां ग़रीबनि लाइ राशन जा वग़ैरह कुझु मुआवज़ो ॾिनो वञे। नाले वारा फनकार आहियूं सूफ़ी दॿ जा। अॼु केतिरा ॾींहंनि खां वठी असांजो बि रोज़गारु बंदि आहे। तमामु परेशान आहियूं, बिजली वारा आहियूं, काॾे वञूं ॿियो धंधो धाड़ी आहे कोन। तमामु जेको आहे सख़्तु परेशान आहियूं। हुकूमत खे ऐं बस वारनि खे अपील आहे त असां ख़ासि करे सूफ़ी फनकार जेके बेरोज़गार थी विया आहियूं, न को शादियूं था करनि माण्हू, न को का ख़ुशी, न को का अहिड़ी को हुकूमत असांजे लाइ कुझु कयो आहे जो असांजे का मसइलो हल थी सघे। महिरबानी त असां फुकरा फनकार जेके आहियूं सूफ़ी, असांजो तदरक कयो वञे। असां सॼो ॾींहुं सवारी हलाईंदा आहियूं, हर शहर ॿार बंदि थी विया आहिनि। असां ग़रीब माण्हू छा कयूं, असांखे कुझु न कुझु हुकूमत मां असांखे ॾिनो वञे। छा हलाईंदा टंकियूं बंदि आहिनि, असांखे गाॾी बि नथा कढनि, असां छा कयूं। माण्हू असांजी सैलून ॾिसो आहे 4 ॾींहं खां बंदि आहे, बेरोज़गार लॻा पिया आहियूं, बची विया माण्हू, का असांखे सहूलियत न ॾिनी विया। बराए महिरबानी सिंध हुकूमत खे अपील थी करे असां मिसकिननि जो कुझु कयो। जेकॾहिं कंहिं ॿार खे बुखार आहे त असां पेट जी कयूं या जेको आहे हुनजी दवा जी कयूं। ॾाढा परेशान आहियूं, वधि में वधि हुकूमत खे वरी वरी अपील कंदा बाबा असांखे मदद कनि। हुकूमत ग़रीबनि खे केरु कोन थो ॾिए, ग़रीबनि खे यूसी जे तरफ़ां जोसे का शइ न आहे। न अची रहियूं, असांखे जेके मिलियल कमु आहिनि असां उन ते अमल करायो आहे। माण्हुनि खे पंहिंजे घरनि ताईं पाबंद कयो आहे, ॿाहिरि कोन था निकिरण ॾियूं। ऐं जेको कमकार आहे उहो सरकारी शहर मुकमिल बंदि कराए छॾियो आहे। पंहिंजे घरनि ताईं महदूद कयो ऐं उनखे रोकियो, ॿाहिरि न निकिरनि ऐं पैसा हथ वग़ैरह न मिलाइनि या कोई अहिड़े जेके पिया आहिनि उनखे असां रोकियो आहे। मौजूदु हुयासीं बोज़ार वॾा भरिसां टालपुर वॾा शहर में, जिते जेको असां हिनमहिल हितां जो शहर आहिनि ऐं मज़दूर तबिके सां ऐं जेको हितां पुलिस सां तैनात जेका हुन सां ॻाल्हि ॿोल कई अथई। उनजो चवणु आहे मज़दूरनि जो त बिल्कुलु असां जेको हुकूम काटण ते मजबूर आहियूं। 6 ॾींहं लॉकडाउन खे त असां डेली वेजेस जा मज़दूर आहियूं, जेके असां डेली वेजेस ते मज़दूरी करे खाईंदा हुआसीं। हिनमहिल असां 6 ॾींहं घर वेहण ते हुकूम काटण ते मजबूर आहियूं। हुकूमत को उन्हनि अपील कई आहे त ख़ुदा असांखे कुझु राशन वग़ैरह ॾिनो वञे जीअं असां घर वेही खाई सघूं। ऐं हितां जो पुलिस वारनि सां असां ॻाल्हि ॿोल कईसीं, उतां जो उन पुलिस जे इंतिज़ामिया जे बारे में चवणु आहे त बिल्कुलु असां हिते ड्यूटी जेका आहे पंहिंजी सर अंजाम ॾियूं पिया। ऐं बिल्कुलु ईंदड़ वेंदड़ जेके ॿार आहियूं, जेके अचनि पिया ॻोठाणा जा हितां शहर जा माण्हू, उन्हनि खे असां बिल्कुलु घरनि ते महदूद कयूं पिया। कैमरामैन वकील अहमद सां गॾु तयार अवामी आवाज़। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।